वहाँ पर साथियों पेर मथों पेर लगे पर के लगातार पेर मथों पेर लगे पर के लगातार यकीनन उन ये मंजिल के ठिकाने के लाए उस्तादन जो मकसद आगे जो मकसद अॼु शकील सचो साहब आयो आहे असीं त वीडियो क्लिप्स में मीडिया ते साईं जी जिदोजहद ॾिसंदा आहियूं रोडनि रस्तनि ते साईं मैदान अमल में हूंदो आहे साईं यकीनन हिकिड़ो जाखोड़ी किरदारु आहे जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो त खटकण लाइ आहे ओसीड़ो पंध जो साईं जन खे ओसीड़ो आहे उस्तादनि जी कामयाबीअ जो उन्हनि जे तरक़ी में ख़ुशहालियुनि जो यकीनन मौजूदा क़यादत जेका आहे यकीनन उन मायूस थियल माण्हू जेके आहिनि उहे साईं ॾे ॾिसनि पिया साईं जी जिदोजहद ॾे ॾिसनि पिया छो जो इदारा खपी विया आहिनि इदारनि में मायूसी पइजी वई आहे इदारनि में बजट मिसयूज़ थियनि थियूं इदारनि में तरक़ी जो को चांस कोन थो थिए वरी बि आउं जसरिया थो पंहिंजे तारीख़ी क़यादत खे जो पंहिंजी सीनियर मर्कज़ी क़यादत खे बि निशाने ते रखियूं पिया अचनि ऐं सच चवनि पिया उहे तहरीरी तौर ते चवनि पिया ऐं तकरीरी तौर ते चवनि पिया उस्तादनि सां कुलो कुले में मिलाए बीठा आहिनि ऐं यकीनन जिदोजहद खां सवाइ को रस्तो कोन्हे कंहिं चयो त कान्हे का तारीख़ में वेड़ सवाबी वाह हाणे वेड़ को असीं औज़ार खणी असीं कुझु कागज़ जो दर कोन खटाईंदासीं असीं पंहिंजे हक़नि जी जिदोजहद जी जेका वेड़ कंदासीं ऐं पुरअमन तरीक़े सां जेका वेड़ कंदासीं ऐं पंहिंजा जेके इशू आहिनि उन्हनि खे एड्रेस कंदासीं असां तालुके सतह ते ज़िले सतह ते पंहिंजी सरगर्मियूं तेज़ कंदासीं ऐं पोइ मर्कज़ खे आश्योरेंस ॾियाराईंदासीं या पक ॾियाराईंदासीं त तव्हीं सॾु कंदो त असीं सॾु ॾींदासीं ऐं यकीनन मर्कज़ी क़यादत खे हूंदो हूंदो आहे त असांजा उस्ताद जेके उथी खड़ा थियनि ऐं उहे असांजे सॾ खे वरना आहिनि असांजे सॾ ते उहे कराचीअ जहिड़े जेको गादी वारे शहर में सिंध जे हेडक्वाटर में जमा थियनि त पोइ कहिड़ो आहे ताक़त हुकुमरान तबिके खे जो असांजी आवाज़ ई न ॿुधे मूंखे यादि आहे त मां जीअं साईं जेम्स जे सां तमामु घणो वेझो रहियुसि त साईं जेम्स चवंदो हुयो त एशिया जी वॾे में वॾी जमायत पेटियल आहे जंहिं सखर में आर्मीअ खे रोके छॾियो ऐं मथां पंहिंजा हक़ बहाल करण जे लाइ सरेंडर न कयो बल्कि रियासत खे सरेंडर करणो पइजी वियो एशिया जी वॾी तंज़ीम खे ख़बर न आहे त अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे जो अलाए कहिड़े क़िस्म जा उहिदेदार अचनि था पिया ऐं हेॾो सारो आनर जेको वठनि था पिया उन आनर खे मिसयूज़ कनि था पिया ऐं उनजो नुक़सानु थिए थो पियो इहो क़ौमी नुक़सानु आहे असांजे वजूद जी बका जी जंग आहे हीअ धरती जी जंग आहे छो जो तालीम मुतासिर थींदी त सिंध मुतासिर थींदी सिंध मुतासिर थींदी त असांजो वजूद ख़तरे में अची वेंदो असीं पंहिंजे वजूद जे जंगनि जे लाइ आख़िरी हद ते वञूं ऐं मुनज़म तरीक़े सां वञूं ऐं बहादुर अॻवाननि जे सरपरस्तीअ में वञूं जेके मैदान अमल में पाण मल्हाइनि था पिया तोदा तुंहिंजो साथ ॾींदो पर माण्हुनि जो वेसा न ईंदो यकीनन तव्हां जेका जिदोजहद कई आहे कामयाबियूं आणींदी यकीनन त प्राइमरी उस्ताद जेको आहे हिन निहायत तकलीफ़ुनि मां गुज़रे थो पियो हुनजे मथां अहिड़े क़िस्म जी जेको आहे शयूं मुसलत कयूं वियूं आहिनि मॉनिटरिंग जे रूप में एस जो 8 ॾींहुं वियो थो 8 ॾींहुं ॿियो आहे सॼो सिस्टम डावाडोल करे ऐं कमज़ोर कयो वियो आहे उस्ताद जे उन सिस्टम खे मायूस कई नाकामीअ तरफ़ निकिरी वियो आहे यकीन कयो तव्हां ॾिसो त हिकिड़ो 16-17 स्केल जो ऑफिसर आहे उनजे मथां 7-8 स्केल जो माण्हू मॉनिटरिंग थो करे इहे डीमेरिट्स आहिनि इहे मायूसियूं आहिनि इहे वायलेशन ऑफ रूल्स आहिनि कानून जी हुकुमरानी खे कमज़ोर करण जी हिकिड़ी ठगी साज़िश आहे जेकॾहिं असीं उन साज़िश खे न सम्झंदासीं त यकीनन असीं कामयाबु न थींदासीं असांजे ख़िलाफ़ खणरुखी साज़िश थिए पई तव्हां ॾिसो न स्कूलनि जूं बजेटूं आहिनि हेॾो सारो इदारो आहे हिकिड़े घर खे हलाइण जे लाइ बि हेॾी सारी बजेट जी ज़रूरत थी पए हिन इदारे खे हलाइण जे लाइ कंहिं वटि 27,000 एसएमसी फंड आहे कंहिं वटि 30,000 आहे उनजे मथां ॿियो माण्हू चौकीदार मुक़ररु थियो आहे त ख़बरदार ही 30,000 ख़र्च करणा आहिनि जी
त इहा मिस मैनेज आहे, इहा हिकिड़ी टिकी साज़िश आहे सिंध जे तालीम जे ख़िलाफ़, तमामु टिकी साज़िश आहे। जेकॾहिं असीं उनखे गहराईअ सां, असां उनखे दूरंदेशी सां, असां उनखे फ़िलसफ़ियाने अंदाज़ सां, असां हिकु उस्ताद ऐं मुहक़िक़ जी हैसियत सां जेकॾहिं उन करप्शन ते नज़र कंदासीं, उन जेको आहे सो तकलीफ़ ॾींदड़ अमल खे जेको आहे सो वायलेट न कंदासीं, ज़ाहिर न कंदासीं, त अची असांजी क़ौम जो नुक़सानु थींदो। ऐं असांजूं जेके आहिनि सभु जेके निगाहूं आहिनि अव्हां जे तरफ़ आहिनि, त अवी मैदान अमल में आयो, अवी जिदोजहद पिया था, सॼी सिंध जा उस्ताद तव्हांखे ऑन कनि था पिया, पंहिंजो सम्झनि था पिया, यकीनन कामयाबी थींदी। महिनत जिदोजहद रंग लाहींदी पई। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे, एजाज़ साहब वेठो आहे, ऐं पेट्रोल जो जेको उहिदेदार हूंदो, कारकुन हूंदो हुजे, पर असीं कराचीअ जा वोट, असीं इस्लामाबाद जा वोट, असीं जेको आहे मैदान अमल में हूंदा हुआसीं, दादू ट्रेज़री हुजे, किथे बि हूंदा हुआसीं, पर जिदोजहद जे अमल हूंदा हुआसीं। त असांखे इहा पक आहे, असांजो ईमान कामिल आहे त जिदोजहद जेको बि माण्हू करे थो उहो ई मंज़िल हटे थो। हेठे पवन वारा सुते न मिलंदो शुक्री, जे रंगनि में रुलिया साजन मिलियो तनखे, ऐं साजन कामयाबी आहे, कामयाबी पोइ मिलंदी, जिदोजहद सां मिलंदी। ऐं तव्हांखे आरस वठी वञे, सुस्ती अची वञे त प्यार कंदा, जंहिं को ईअं सोचंदो आहे को तारीख़ ख़तमु थी वई, वेसार थी वई, हुनजो वजूद ख़तरे में थी वियो। नारायण श्याम जा लफ़्ज़ कोन्हनि त हुई क़ौम, हुई का सिंध सिंध वारनि जो क़ौम, ऐं ॿोलीअ जा मुहाफ़िज़ बि आहियो, धरती जा मुहफ़िज़ बि आहियो, ऐं सफ़ीर आहियो हिन क़ौम जा, सुफ़ाती रोल अदा कयो। सलामत सलामत। महिरबानी। इहो साईं मंदार सुमरो साहिब जंहिं पंहिंजो ख्याल इंतज़ारु कयो। मां हाणे ॿिए दोस्त साथी साईं आफ़ताब अहमद चन्ना साहिब खे चवंदुसि त पंहिंजो ख्याल इंतज़ारु कयो। उस्ताद हाजी शफी मोहम्मद सजो साहब, हाजी शफी मोहम्मद सजो साहब। खरखण लाइ सुख न सुता कॾहिं कोसी अहिड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो। स्टेज ते वेठल असांजो महबूब अॻवान संजो लीडर मोहतरम हाजी शफी मोहम्मद सजो साहब, तालके जी बहादुर क़यादत मोहतरम एजाज़ अहमद चांडो साहब, उन सां गॾोगॾु तालके जी बहितरीन ऐं जाखोड़ी किरदारु असां सभिनी जो जनरल सेक्रेटरी मोहतरम एजाज़ अली मंगी साहब, मोहतरम मुजाहिद अली सुमरो साहब, अब्दुल समद ऐं साथ हाल में वेठल सभिनी साथियुनि खे अस्सलाम वालेकुम। साथियो, अॼु जेको जाखोड़ी किरदारु असांजे विच में वेठो आहे, हिनखे असां रोडनि ते पुलिस जे हथां तशदुद कंदे, कपिड़ा लीणूं कंदे ॾिठो आहे। अॼु उहा सोनहरी बेकार बेपाक कादत तव्हां असांजे विच में मौजूदु आहे। पर अफ़सोस सां ईअं चवणो थो पए त असांजो उस्ताद तबिको अलाए छो कुझु चंद सालनि में पाण खे एॾो कमज़ोर ऐं मायूस थो सम्झे पियो त असां कुझु न आहियूं। जीअं मुंहिंजो उस्ताद मोहतरम खे ॿुधायो त GM साहिब इहे लफ़्ज़ चया त मूंखे सिंध जी आज़ादीअ जे लाइ अगरि ज़रूरत पई त हिकिड़ी पेटियल जी मुंहिंजी तंज़ीम काफ़ी आहे जेका सिंध जी आज़ादी वठी सघे। असां जेके बि उस्ताद हिते मौजूदु आहियूं, मां ख़ुशूसन साईं सेठे साहिब खे चवंदुसि साईं NTS 2013 जो उस्तादनि खे बि रोडनि ते गिलियो थो वञे पियो। मां बि हुनजो शिकार आहियां। 2013 उस्तादनि सां बार बार वाइदा करे उन्हनि खे हिते ऑर्डर कोन पिया ॾिना वञनि, त उन्हनि जे लाइ तव्हांखे रिक्वेस्ट आहे स्टार्ट ऑफ डिमांड में पंहिंजी अचे 2013 साथियो, तव्हां उस्ताद जी तारीख़ पढ़ो त इंगोला जो हिकिड़ो मुल्क हुयो, हिकिड़ो ई उस्ताद हुयो सेठा साहिब जे इंगोला जी आज़ादी वरिती। उन हिकिड़े ई उस्ताद कुझु कोन पियो करे, रियासत जी हुक्मरानी दबाउ हुयो, हू स्कूल में अची खटड़ा कढी करे हिकु हिकु ॿार खे जेको गेट खां ॿाहिरि निकिरी करे उहो ॿार जेको त जी अंगोला हली हली रियासत परेशान थी वई त इहा केरु पियो थो तहरीक लाइ जो ॿार रोडनि ते जी अंगोला था अचनि। जॾहिं ख़बर पवनि त हिकिड़ो उस्ताद आहे हिकिड़े स्कूल जो, हुनजी उतां बदिली कयो, खिलंदे हले वियो, उते वञी हुन साॻियो कमु कयो। तव्हांजो उहो तालको उहो ज़िलो उनखे शहर बदर कयो वियो, पर हुनजी तहरीक इहा आई खटड़े जी तेली ऐं ॿारनि खे चए नतीजनि रियासत शिकार थी वई। ऐं हिकिड़े वॾे पिंडाल वॾे हाल में उनखे घुराए सॼा उते जेके उतां रियासत जा हुक्मरान हुआ उन उस्ताद खे मथे टंगियो वियो, चयसि त अॼु बि तूं चओ त इंगोला जी आज़ादी जी ज़रूरत न आहे त तोखे लाथो वेंदो। हुन उते बि टैंक जे गोले जे आॾो चयो त जीअं अंगोला, ऐं उन उस्ताद खे पोइ उन बम सां उॾायो वियो। ऐं उॾाइण खां पोइ उन हाल मां हिकिड़ो नंढड़ो ॿारु उथियो, उन उस्ताद खे उते मथे लटकंदे चयईं त
त जी अंगोला उहो हुन आर्मी जनरल जो पुटु हुयो ऐं जॾहिं हुनखे चवंदा हाणे हिनखे बम टे करणु त उहो वेही रहियो ऐं अंगोला जी आज़ादी थी त उहा हिकिड़ो उस्ताद बहादुरी कई जंहिं अंगोला जी आज़ादी वठी असां त हज़ारे लखनि जे तइदाद में उस्ताद आहियूं त 10 फेबरवरीअ ते पाण ख़ाली ॻाल्हियूं न जेको उहो बिटाईअ जूं सिटूं आहिनि त उहे कंदी वध मथां उहे विसारी रधनि मथां रत हाथ पसी हो त के हीउ शख़्स असां सभिनी जे लाइ उहे कंदो थो वठे किथे बि ख़ामोश न वेठो आहे सॼी सिंध में हिन उमिरि में केॾी महिल मूंखे महसूसु थींदो आहे साईं टंडे मोहम्मद ख़ान में कॾहिं कॾहिं साईं जी जंग जो ॿार जो हूंदो अथसि उहो फ्रैक्चर हूंदो आहे पर पोइ बि मीडिया ते तव्हां सां गॾु बीठो हूंदो आहे रोडनि ते तव्हां सां गॾु बीठो हूंदो आहे असां अॼु ख़ुशिनसीबूं मेयर जा उस्ताद जो असांजे अॼु विच में ई महबूब शख़्सियत वेठी आहे मां उमेदु सम्झां थो तव्हांजो घणो टाइम कोन वठंदुसि ॻाल्हाइण लाइ त घणो कुझु टाइम आहे हिन बेपाक क़यादत खे नाउमेद न कजो 10 फेबरवरी ते भरपूर तरीक़े सां वेझो हिकिड़ी ॻाल्हि चवां पियो जेका मूंखां मथां विसरी पइजे त सर पाण खे सेफ जे नाले में स्कूल मुहैया कया अथनि सेफ जे नाले ते अठनि खां 10,000 जे वधीक उस्ताद वठी था कनि ऐं असां जे वातऊं था चवराइनि त साईं तइलीम त सेफ जी भली आहे हे उस्ताद ₹1,00,000 खणंदा ॻाल्हाइनि छा था स्कूल में टाइम कोन था ॾियनि ऐं हो 7,000 में असांजा ॿार अंग्रेजी ॻाल्हाए था ॾियनि तंहिंजे करे असां खां चवराइनि था त सेफ भली आहे पर यादि रखो इहो असांजे आॾो हुननि हिकिड़ी गेम उछलाई आहे सोशल मीडिया ते आम माण्हू ईअं चवे त उहे उस्ताद भला आहिनि हीअ कमज़ोर आहिनि त हीअ जेको ₹1,00,000 खणंदा हीअ पंहिंजे घर कोन खणी वेंदा आहिनि हिननि सां केबिन वारे जी ॾियारी हले थी हिननि सां किराने वारे दुकान जो रोज़गारु हले थो हिननि जी ₹100 लख सां रेड़ी वारे जो रोज़गारु हले थो हीउ ₹1,00,000 घर कोन वेंदो आहे इहो महीने ते विराइबो आहे ऐं हिन सां असांजी सिंध रोज़गार थी करे इन ₹1,00,000 जे हिकिड़े उस्ताद सां सिंध रोज़गार थी करे त छा 8,000 वारी पघार जेको खणी सेफ जो स्कूल हलाईंदो छा उहो केबिन वारे खे ॾेई सघंदो छा उहो रेड़े वारे बसर पटाटे वारे खे ॾेई सघंदो छा उहो मुर्गी वारे खे ॾेई सघंदो त सिंध बेरोज़गारीअ तरफ़ हीअ रियासत हथ सां वठी पई वञे सेफ जो हिकिड़ो नालो ॾेई असांखे तमामु उन में जा पंहिंजा फ़ाइदा आहिनि उन में बजट गवर्नमेंट मिसयूज़ थी करे उन में उन जा पंहिंजा रखियल माण्हू जेके उन्हनि जा टीचर आहिनि या जेके स्कूल जेके उन्हनि जा ठेकेदार आहिनि इहे असां ते आहिनि इन्हनि ते नज़र रखो छो त हीअ असां ते ॿी गेम आहे जेका असांखे ख़बर न आहे पर असांखां चवराए थो वञे त उहो स्कूल भला आहिनि हिते त उस्ताद मोबाइल था हलाइनि कुर्सी रखियूं ॿाहिरि वेठा आहिनि पर यादि रखो असांजे उस्ताद ते इहो बि हिकिड़ो ख़ामोशीअ सां वार कयो पियो वञे उन जी बि रस्ता रोक पाण खे करणी आहे असां भरपूर मुतालबो कयूं था साईं सेठ साहिब सां त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे ज़हन इल्म में ज़रूरु हूंदियूं ऐं यकीनन हिन उस्ताद जो तव्हां भरपूर साथ ऐं आवाज़ ॾींदा तव्हां जॾहिं इहो साईं आफ्ताब चन्ना साहिब जे पंहिंजे ख्यालनि ज़ाहिर कयो असां हाणे पेटियल अस्पताल के मेयर जे सदर साईं मोहतरम एजाज़ अली चांडी साहिब चवंदासीं त पंहिंजे ख्यालनि ज़ाहिर कयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सदायती सबका मुतमम्मा से कहो जे ही ते ही रात कुर्सी अली साहब जा जी मिठो इंतहाई शानाती मानाती शख्सियत जो मालिक मोहतरम साईं हाजी शफी मोहम्मद सचिव साहब उन सां गॾु आहे जनरल सेक्रेटरी आफ्ताब चन्ना ऐं इंतिहाई इज़त जे लाइ मुंहिंजे तालके जा उस्ताद साथियो अस्सलाम वालेकुम दोस्तों गुज़ारिश ये है त पाण हमेशा उस्तादनि जे हक़नि जे लाइ उस्तादनि जो आवाज़ बणजण लाइ उस्तादनि जूं अहंज ईज़ाव घटि करण जे लाइ पाण मैदान अमल रहिया आहियूं हाजी शफी मोहम्मद सटे साहिब खे साईं खे यादि हूंदो
मां उन्हनि ॾींहंनि में ॾिठो जॾहिं साईं हाजी साहिब जे हिकिड़ो वार बि अछो कोन हो। उन वक़्त खां वठी जॾहिं साईं टंडे मोहम्मद ख़ान तालके जो सदर हुयो त मां मेड़ तालके जो सदर थियो, पर साईं असांखां सीनियर आहे। ही बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, छो त काफ़ी दोस्त परेशान थी विया हूंदा त साईं एजाज़ चाहींदो त हाजी शफ़ी खे वोटे कोन कयो, अॼु कीअं आयो आहे हिते? इहा बि परेशानी हूंदी। मुंहिंजा साईं मां जीअं अर्ज़ु करे वियुसि त उस्तादनि जे हक़नि जे लाइ उथंदड़ आवाज़ जा असां साथारी आहियूं। उस्ताद असां सम्झूं था त हाजी साहब जेको 10 फरवरी जो धरणो रखियो आहे ऐं सॼी सिंध जे उस्तादनि खे गॾु करे पियो, उहो पंहिंजे कंहिं बि ज़ाती मक़सद जे लाइ गॾु कोन पियो करे। सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे मिड़नी मसइलनि जे हल जे लाइ, सिंध जे प्राइमरी स्कूलनि जे भलाई लाइ हाजी साहब जेको क़दम खयो आहे, असां इहो ॿुधी हिन प्रोग्राम में अची पहुता आहियूं त हाजी साहब हिते अचे थो। असांखे हाजी साहब कोन ॿुधायो। तालके मेड़ जो हिकिड़ो व्हाट्सएप जो ग्रुप आहे, उन ते दावत ॾिठी थी। इन खां अॻु में बि हिकिड़ो दफ़ो हाजी साहब हिते आयो हुयो, दुआ होटल ते नंढिड़ो प्रोग्राम हो, पर उनजा फोटू राति जो हलिया। पोइ मूं साईं मुजाहिद खे चयो त साईं असांजा हाजी साहब सां के बि ज़ाती इख़्तिलाफ़ कोन्हनि के। साईं आज़ान आज़ान थियो।